असां अर्ज़ था कयूं साईं ज़ुल्फ़कार शाह खे। तो साईं ज़ुल्फ़कार शाह जा हिकिड़ो बोल मूं पाण माना शाइरी करे माना जेको आहे सो मुंहिंजा एल्बम ॻायल आहिनि साईं जी पोतान या कोन पोतान पर उन नंबर ते मूं करे छॾिया आहिनि। एतिरो अर्ज़ था करियूं त असांखे सिंध सकाफ़त जे प्रोग्राम में जहिड़ो को रखे जीअं असांजो भालवा हू आहे त इन ते असांजो माना ड्यूटी हुजे त माना स्टेज ते असां वञी ॻायूं वञी त अहिड़े तरीक़े जेको आहे सो साईं खे अर्ज़ था करियूं ज़ुल्फ़कार शाह खे असांजो क़दुरु ऐं असां मूं जेतिरो ॻायो त माना ॿोल जेके नवां ॻाया साईं सचल साईं जा ॿोल नवां भिटाई जूं वायूं उन्हनि खे कंपोज़ मूं पाण कयूं ईअं न पराई ॻायल जेका मोहन भगत जी ॻायल फलाणे जी ॻायल हुनजी ॻायल न। हाणे सचल साईं जो हिकिड़ो ॿोल आहे कहिड़े फनकार ॻायो आहे उन अंदाज़ में तव्हांखे ॿुधायां थो। असांजे मुल्क में हिकिड़ो ज़िक्र अहिड़ो मशहूर आहे जो 100 बकरी हूंदी आहे उनजा 100 फर हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो धनार जेको हूंदो आहे त उहो ज़िक्र कंदो आहे त माउर का टरी ऐं पाणे वाड़े में दाख़िल थी वेंदा न त 100 फर माउर खे छॾण में अहिड़ो ज़िक्र मशहूर आहे जी। हाणे उहो बोल आहे सचल साईं जो जी बिस्मिल्लाह असां कंपोज़ कयो आहे। ठाकुर बाप साचे लड़ा मुझे पूरी बेथा पवार ठाकुर बाप साचे लड़ा मुझे पूरी बेथा पवार मुझे मान बड़ा मलचारी न दुहवान में भरवारी न अलग किट रहने बड़े वाले
Bye.